सिंध जे इतलात ऐं मेहनत वारे वज़ीर सईद गनी जो शाह महमूद कुरैशी जे बयान ते रद्द अमल ॾींदे चवणु आहे त कुरैशी साहब वॾी जमात में सियासी आदाब न सिखियो। कराची में मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे शाह महमूद कुरैशी मुल्तान में वोटनि वटि न वियो त लाड़काणे कीअं वेंदो। सईद गनी चयो त असां कुरैशीअ खां परॾेही वज़ारत नाअहलीअ जी बुनियाद ते वापसि वरिती। इमरान ख़ान बि कुरैशी जी नाक़िस कारकर्दगीअ ते बि तनक़ीद कई। सईद गनी चयो त शाह महमूद कुरैशी वज़ीर आज़म थियण जा ख्वाब ॾिसी रहियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी ख़िलाफ़ बयान ॾियण सां खेसि फ़ाइदो न थींदो। सईद गनी चयो त इमरान ख़ान कुरैशीअ खे शटअप कॉल ॾेई छॾी। हिकु नाअहल वज़ीर आज़म जे नज़र में शाह महमूद जी कारकर्दगी ज़ीरो आहे। शाह महमूद कुरैशी जल्द इमरान ख़ान ख़िलाफ़ मामूल मूजिबि बयान ॾींदो। अवां खे आगाह कयूं पिया। सईद गनी चयो त असां कुरैशी खां परॾेही वज़ारत नाअहली जी बुनियाद ते वापसि वरिती हुई। इमरान ख़ान बि कुरैशी जी नाक़िस कारकर्दगीअ ते तनक़ीद कई आहे। सईद गनी चयो त शाह महमूद कुरैशी वज़ीर आज़म थियण जा ख्वाब ॾिसी रहियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी ख़िलाफ़ बयान ॾियण सां खेसि फ़ाइदो न थींदो। सईद गनी चयो त इमरान ख़ान कुरैशी खे शटअप कॉल ॾेई छॾी आहे। हिकु नाअहल वज़ीर आज़म जी नज़र में शाह महमूद कुरैशी जी कारकर्दगी ज़ीरो आहे। शाह महमूद कुरैशी जल्द इमरान ख़ान ख़िलाफ़ मामूल मूजिबि बयान ॾींदो रहंदो। इन हवाले सां कराची खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर शबीर लाशारी लाइन ते मौजूद आहे। जी शबीर, ॿियो छा चवणु हो सईद गनी जो? जी बिल्कुल, इतलात कातिल सूबाई वज़ीर सईद गनी शाह महमूद कुरैशी जे बयान ते रद्द अमल ॾींदे चयो आहे त कुरैशी साहब वॾी जमात में सियासी अदाब अञा ताईं न सिखी सघियो आहे। चवणु आहे शाह महमूद कुरैशी मुल्तान में वोटनि वटि न वियो त लाड़काणे में कीअं वेंदो। सूबाई वज़ीर सईद गनी वधीक चयो त असां कुरैशी खां परॾेही वज़ारत नाअहली जे बुनियादनि ते वापसि वरिती। हुन चयो त इमरान ख़ान शाह महमूद कुरैशी जी जेको आहे बेड कारकर्दगी ते बि तनक़ीद कई आहे। सूबाई वज़ीर सईद गनी चयो बिलावल भुट्टो ज़रदारी ख़िलाफ़ बयान ॾियण सां शाह महमूद कुरैशी खे को बि फ़ाइदो न थींदो। शाह महमूद कुरैशी वज़ीर आज़म थियण जा ख्वाब ॾिसी रहियो हो। इमरान ख़ान शाह महमूद कुरैशी खे शटअप कॉल ॾेई छॾी आहे। सूबाई वज़ीर सईद गनी वधीक चयो त हिकु नाअहल वज़ीर आज़म जी नज़र में शाह महमूद कुरैशी जी कारकर्दगी ज़ीरो आहे। मुल्तान में शाह महमूद कुरैशी जो सियासी ज़वाल शुरू थी वियो आहे। शाह महमूद भी जल्द इमरान ख़ान ख़िलाफ़ मामूल मूजिबि बयान ॾींदो। जी ठीकु आहे शबीर, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।